असां हिते गेस्ट हाउस में मौजूदु आहियूं। हे आहे गेस्ट हाउस। हाणे ॿाहिरि बि हलंदासीं, दोस्त सुता पिया आहिनि उहे उथंदा। तो हिते जेको आहे हाणे ड्रोन असां उॾारींदासीं। ज़फ़र भुट्टो साहब ड्रोन जी तयारी करनि पिया। थरपारकर हाणे असां पहुची विया आहियूं ऐं हाणे असांजो जेको सफ़र हूंदो ड्रोन फुटेज वठूं पिया माशाल्लाह ऐं ब्यूटीफुल ड्रोन फुटेज। जेकी अथव न हे माना थर पहुची वियो। जॾहिं तव्हांखे अखि नज़र त माना थर पहुची वियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सलाम सिंध यूट्यूब चैनल। दोस्तों असांजो जेको सफ़र आहे अॼु माशाल्लाह मिठी थरपारकर कारूंजर नंगर साइड सो हलूं था ऐं हाणे कलोई असां पहुता आहियूं। कलोई खां मां पंहिंजो व्लॉग शुरू कयां पियो। असां निकितासीं कराची मां सुबुह जो सैरी करे, पोइ हैदराबाद पहुतासीं। हैदराबाद खां पोइ वरी दोस्तनि खे पिक कयोसीं। दोस्तनि खे पिक करण खां पोइ हाणे कलोई पहुता आहियूं। दोस्त जेको आहे असां हैदराबाद में जेको असां गॾु चढ़ियो माना गाॾी ते ड्राइविंग करे पियो हिन वक़्तु, उनजो दीदार तव्हांखे करायां थो मां। उहो असांखे माना नज़ारा ॾेखारे पियो, ॿुधाए पियो भाई हिन जी तारीख़ हे अथवे, हिन भिट जी तारीख़ हे अथवे। सो हे ॾिसो था, हे ख़ूबसूरत पहाड़ न आहिनि, सॉरी वारी जा दड़ा आहिनि। सो असां पहिरियों दोस्त हे जेको सोहेल अहमद इंडड़ साईं सोहेल साहब, तव्हां हे वारी जा दड़ा महसूस कीअं कयो था? तव्हां आया हो सिंध, अॼु छा महसूस कयो था? माना सर अल्हम्दुलिल्लाह मां रहंदो बि सिंध में ई आहियां। सिंध में त रहो था, हेॾे वारियुनि जे दड़नि में त कोन थो रहे न? हेॾे मां पहिरियों बि अची चुको आहियां। पहिरें अची चुका हो? हा माशाल्लाह, कुदरती डिज़र्ट एरिया आहे। कुदरती असांखे सिंध खे माना हिकिड़ो वॾी जन्नत आहे ईअं सम्झो असां सिंध लाइ। हेॾा ख़ूबसूरत नज़ारा, चौधारी तव्हांखे डिज़र्ट मिलंदी, माशाल्लाह, उन्हनि जा दड़ा मिलंदा पहाड़नि टाइप। वारियुनि में गाॾी में चश्मो पातो थी साईं, छाजे लाइ? सर उहो थोरो आइस जो मसलो आहे न, असां अञा त वारी में पहुता ई न आहियूं। सो हाणे जेको आहे न तव्हांखे मां प्यारे भाउ ज़फ़र भुट्टो साहब असां गॾु आहिनि, उन्हनि सां बि कचहरी कयूं। साईं अस्सलाम वालेकुम, वेलकम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल आहिनि बोज़ार साहब? साईं दुआऊं सफ़ा दुआऊं, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। साईं तव्हां छा महसूस कयो था हिते? अल्हम्दुलिल्लाह डेज़र्ट जो इलाइक़ो, ख़ूबसूरती, वारी ऐं उन सां गॾोगॾु वरी साईं खबड़ी त न आहे, सॉरी उहो अक आहे, अक। छा महसूस कयो था साईं? उनखे त छॾियो दोस्तो, तव्हां ॿुधायो तव्हां छा था महसूस कयो हिन जी कमेंट्री ॿुधी करे? ज़बरदस्त। व्लॉग में मन मस्ती न हुजे न त पोइ उहो व्लॉग मज़े जो न हूंदो आहे। सो तव्हां हेॾे अॻिते ॾेखारियो नज़ारा आहिनि हिन वक़्तु ऐं महसूस त घणो कुझु थिए थो पियो, छो त अहिड़ा डिप्लो साईं 35 किलोमीटर डिप्लो ऐं नूरा उतां क्रॉस कंदे साईं नज़ारा, माण्हू चवनि था रस्ता न आहिनि, भेटा आहिनि, फलाण। हे साईं हाईवे लॻो पियो आहे, सफ़ा 1 नंबर रोड, जिदो रेड़े चर बरोचकी में चवंदा आहिनि। अबो हेॾे साईं खे ॾेखारियो हैदराबाद में असां हल भाई हेॾे अॻिते ॾेखा। वाह नज़ारा त हे ई आहिनि, हे नज़ारा थे या जेके माना असां गाॾी रो वाह 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 माशाल्लाह यार। दोस्तों हिते जेको आहे हाणे ड्रोन असां उॾारींदासीं। ज़फ़र भुट्टो साहब ड्रोन जी तयारी करनि पिया ऐं मूंसां गॾु जेके आहिनि दोस्त प्यारा सोहेल इंडड़ साहब बि आहिनि। ऐं जेको आहे न सोहेल साहब, छा महसूस कयो था साईं? थोरो महसूस ॿुधा, महसूस साईं छा हाल आहे? वाह साईं खे पहिरें बि जई न ॾेखारियो तव्हांखे। साईं हे शख़्स अथव जेको असां हैदराबाद में मिलिया। साईं छा तव्हां माना फील कयो था? तव्हांजी फीलिंग छा आहिनि इहो थोरो दोस्तनि खे ॿुधा। मां जेको ज़फ़र साहब खे फ़ोन इस्लामाबाद हुयमि, अच्छा साईं, चई हैदराबाद पहुच। जी सर, USA निकिरणो ज़फ़र साहब खे। जी पोइ चई ॿ संगत वारा बि तकिड़ो प्रोग्राम आहे पंहिंजो थरपारकर मिठी नगर घुमण जो। सही। पोइ हाणे बीठा आहियूं पाण ही हाणे थरपारकर। हे इलाइक़ो कहिड़ो आहे? माना ही असां हिते असां हाणे तक़रीबन 15 किलोमीटर आहिनि मिठी खां। सही। असां हुते बीठा आहियूं। पोइ मिठी? हा पोइ मिठी ईंदो। मिठी जी ख़ासियत छा आहे? तव्हां ईंदा वेंदा हो। मिठी जी ख़ासियत जेकी मिठी जी आहे उहा जंहिंखे चवंदो आहे इंटरफेथ हारमनी जेकी आहे मूंखे वणंदी आहे। माना जेको हुते हिंदू मुस्लिम जेको हिकिड़ो एको आहे न, उहो ॾिसण वटि आहे। जीअं हाणे हिन रमज़ान में तव्हां ॾिसंदव त जेके हिंदू दीवान असांजा दोस्त आहिनि ॿाहिरि आहिनि, उहे जेको आहे इफ़्तारी कराईंदा आहिनि। अच्छा, हा बिल्कुलु। ऐं मोहरम ईंदो आहे त उहे सबीलो रखंदा आहिनि। वाओ। ऐं हुतां जी जेकी कम्यूनिटी आहे उहो माना हिकिड़ो ह्यूमन काइंड जो हिकिड़ो ट्रू हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे, सही हिकिड़ो मिसाल आहे मिठी में।
तमामु बहितरीनु मिठी जी हिकिड़ी वॾी ख़ुशूसियत आहे तव्हां असां सां गॾु उहे रहंदो असांखे गाइडलाइन ॾींदा ईअं न असां हेॾे तको ट्रक असांखे खयूं वञे हे ड्रोन साईं उॾारे पियो ज़फ़र भुट्टो साहिबु हे ॾिसो था माशाल्लाह डेज़र्ट ई डेज़र्ट हाणे ड्रोन उॾारींदासीं ड्रोन उॾारण खां पोइ जा जेके सीन हूंदा न हाय हाय माशाल्लाह साईं ऐं हे सिर्फ़ु तव्हांखे थर ई थर नज़र ईंदो हो साम्हूं हिकिड़ो टावर नज़र तव्हांखे ईंदो मथे घर बि आहिनि जीअं हिकिड़ा ॻोठ हूंदा आहिनि ॻोठ टाइप ते ॻोठ ई ॻोठ ऐं असां बि मौजूदु आहियूं ड्रोन ॾिसूं हाणे कीअं उॾरे थी ऐं ड्रोन तव्हां ॾिठो हूंदो जीअं उॾरे थी उहे उॾंदी पर हाल हाणे हे ॾिसो था ज़फ़र भुट्टो साहिबु पंहिंजी कोशिशि में लॻो पियो आहे जारी ऐं सारी उॾरे त पोइ तव्हांखे वरी ॾेखारियां हे जेकी अथव न हे माना थर पहुची वियो जॾहिं तव्हांखे अक नज़रे त माना थर पहुची वियो वाह गुड थी वियो हो ख़ूबसूरत बकरियूं माशाल्लाह थरी बकरियूं ऐं हो खबड़ी साम्हूं वाह वाह साईं वाह उॾरी विया जहाज़ पंहिंजे जेको आहे न उॾाम लाइ तयारु आहे हिन वक़्तु सुभान अल्लाह ज़िंदाबाद वाह साईं वाह ज़फ़र भुट्टो साहिबु साईं हाणे जहाज़ खे उॾारे छॾियो साईं ख़्यालु कजो मथां अचे हे ॾिसो था माशाल्लाह साईं तमामु बहितरीनु ड्रोन फ्लाइंग लाइ तयारु आहे हे ॾिसो ऐं ज़फ़र भुट्टो साहिबु तमामु दोस्त असां गॾु आहिनि प्यारा प्यारा असां निकितासीं हे ॾिसो था माशाल्लाह वाह बसि गाॾी में वियूं साईं दोस्तो ड्रोन जी इहा ख़ासियत आहे हाणे ॾिसो उॾारे छॾियो लोकेशन हणी छॾियो साईं हाणे गाॾी में वेंदासीं पाण ड्रोन असांजे कड सां अॻियां अॻियां वाह ज़िंदाबाद साईं मथे कजांइ ख़्यालु कजांइ वाह वाह साईं वाह ज़िंदाबाद तमामु बहितरीनु साईं वियूं था हाणे गाॾी में उन खां पोइ ॾिसूं था छा सीन थिए थो दोस्तो ड्रोन फुटेज वठूं पिया माशाल्लाह ऐं ब्यूटीफुल ड्रोन फुटेज अदो आमिर साम्हूं बीठो आहे ऐं ज़फ़र भुट्टो साहिबु बि असांखे गॾु आहिनि असां मौजूदु आहियूं माशाल्लाह ऐं हिन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मिठी थरपर कर तयारी आहे ऐं साम्हूं ड्रोन भई हाणे उठ ॾे उठ साम्हूं ऐं असां बि हिते मौजूदु ओ इहो साम्हूं होॾे वई सैर होॾे अवर वियो त पोइ छा मोटी ईंदी को मसइलो त न आहे हिन में दोस्तो थरपर कर हाणे असां पहुची विया आहियूं ऐं हाणे असांजो जेको सफ़रु हूंदो कारूंझर साइड हे जेके मेन चौक तव्हांखे ख़बर हूंदो हे गाॾियूं जीप हे साईं मिठी दड़े क्रॉस करण खां पोइ हेॾे मिठी थो अचे ऐं हेॾे वरी तव्हां अॻिते कारूंझर नंगर पार्कर वञी सघो था हे शेल पंप मेन चौक तव्हां ईंदा हूंदो त तव्हांखे ख़बर हूंदी असां हिन वक़्तु हिते मौजूदु आहियूं ऐं तेल भरायूं पिया गाॾी में उन खां पोइ वरी असांजो सफ़रु हूंदो अॻिते इंशाल्लाह असां सां गॾु रहिजो वञिजो किथे बि न ऐं सलाम यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो तेल जेकी भराई आहे उहा असांजी हले पई असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं साईं आमिर साहिबु छा चवंदा वे हे सिर्फ़ु तव्हां चओ छा चवां जेको चओ मां उहो चवां कुझु नई शइ ॿुधाईंदो हल न असांखे नई शइ इहो आहे त असां शेल पंप ते बीठा अच्छा इहो त ॿुधाए छॾियो साईं शेल पंप ते असांजो तेल भरायूं था ऐं दोस्त बि इहा शइ ॾिसणु पसंदि कंदासीं त तेल भराइनि था असां ॾिसूं था हाणे हलूं था पाण नगर हलूं था डायरेक्ट अच्छा असां मिठींदा त दोस्त इंतज़ारु कनि था माशाल्लाह हाणे सां मिलंदासीं तमामु बहितरीनु साईं तमामु बहितरीनु ऐं नंगर पार्कर हलण खां पोइ वरी पाण मिठी वापसि थींदासीं इंशाल्लाह साईं शेल पंप ते अदा जेके आहिनि हिते वर्कर आहिनि साईं तव्हांजो नालो केवल राम केवल राम चई सघूं था अच्छा ऐं तव्हांजो साईं नालो भर्थ कुमार माना इहे केवल ऐं भर्थ जॾहिं पहुता त ईअं सम्झो त हिते माना थरी ॿोली थर जा माण्हू वाह वाह माना ईअं सम्झो त इहे नज़ारा हितां शुरू थी विया साईं मिठी फेमस वाक़ई ॿुधायो असांजो मशहूरु कहिड़ी शइ आहे मिठी शइ ते गड्डी बीट आहे ठीक है अच्छा गड्डी बीट ऊंचाई ते पूरो शहर तव्हांखे नज़र ईंदो अच्छा साईं जी हा ॿी का अहिड़ी खाइण पीअण वारी शइ या का अहिड़ी हींअर त बरसाती मौसम न आहे न बरसाती टाइम थरजी माना कहिड़े मौसम में माण्हू अचे हिते एंजॉय करे बरसाती मौसम में अच्छा पूरी रौनक हूंदी आहे न
अच्छा ॿार हूंदी माना कश्मीर लॻंदो बरसाति में सही सावक सावक हूंदी हींअर त बरसाति न आहे अच्छा जून जुलाई अगस्त ताईं सावक थी बिल्कुलु वेंदी बिल्कुलु तमामु बहितरीनु साईं केवल राम टाइम घुमण साईं तव्हांजो नालो रमेश कुमार रमेश कुमार वाह साईं वाह माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां घणे वक़्त खां साईं हिते कमु कयो था 6 साल थिया आहिनि 6 साल पोइ के आया के विया हूंदा विज़िटर असां तव्हां जेको आया आहियूं जंहिं पंप खुलियो इहे साॻी स्टाफ हा न चेंज न थियो ज़िंदाबाद तमामु बहितरीनु ज़बरदस्त 6 सालनि खां साईं हिते कमु करनि पिया केवल राम ऐं ॿिया दोस्त ऐं हीअ शेल पंप ऐं शेल पंप ते असां मौजूदु आहियूं अॻिते हलंदासीं इंशा अल्लाह ताला तव्हां असां सां गॾु रहिजो मिठी जेकी ख़ूबसूरती साईं ॿुधायो ऐं वरी पाण कारूंजर नंगर हलंदासीं कारूंजर नंगर पार करे हे रस्तो वेंदो माना हेॾो अच्छा उतां जी कहिड़ी शइ का मशहूरु इलाइक़ो जबल आहिनि अच्छा सिर्फ़ु जबल नंगर खां अॻिते न 50-60 किलोमीटर ते पर चूड़ियो आहे अच्छा साम्हूं आहे इंडिया आहे पाकिस्तान जो बॉर्डर ज़बरदस्त आख़िरी स्टॉप न उहा 40-50 किलोमीटर खां पोइ छा चयो उते छा आहे मंदर माना जो नालो चूड़ियो पुराणी जेकी मंदर हिकिड़ी 400 साल चवंदा आहिनि घणी उहा उते ठहियल आहे साम्हूं नंगर शहर में नंगर खां अॻिते माना पाकिस्तान इंडिया जो बॉर्डर आहे अच्छा ऐं हो खोखड़ा पार किथे आहे खोखड़ा पार जे अॻिते पर तव्हां उहो नंगर खां अॻिते जो चूड़ियो जो आख़िरी स्टॉप अच्छा आहे इंडिया बॉर्डर या पाकिस्तान बॉर्डर वारो सिस्टम शुरू थियो ज़बरदस्त तमामु बहितरीनु साईं तव्हां सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थी वॾी महिरबानी असां पाण घोटकी खां आया आहियूं माना हाँ परे को माना बाक़ायदा सफ़र करे थैंक यू सो मच सो हलो था अॻिते इंशाल्लाह माशाल्लाह दोस्तों असां सफ़र हितां खां नंगर पार्कर जो शुरू थिए थो ऐं ही थर जी ख़ूबसूरती ॾिसंदा हलो माशाल्लाह थर जा ख़ूबसूरत घर ऐं ही जेको आहे थरकोल वन बि तव्हां ॾिसी सघो था जितां बिजली वग़ैरह पैदा थिए थी थर में माशाल्लाह असां सुहिणी सिंध जी हे ख़ूबसूरती आहे ॾिसंदा हलो हे थरकोल हे ॾिसो तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत माशाल्लाह ज़िंदाबाद ऐं तमामु जंहिं बि इनखे माना ठाहियो आहे हितां ज़ाहिरा ऐं थर जी बिजली पैदा थिए थी ॾिसो माशाल्लाह केॾी ख़ूबसूरती आहे ऐं असांजो जेको सफ़र हुयो उहो नंगर पार्कर तरफ़ आहे ऐं नंगर पार्कर तरफ़ ई असां वञूं पिया ऐं हीअ ख़ूबसूरती ॾिसो नंगर पार्कर वग़ैरह पाक चाइना तरफ़ां ई रोड वग़ैरह ठहिया विया आहिनि ऐं हीअ थरकोल वन जिते बिजली पैदा थिए थी डेज़र्ट में ऐं तमामु ई ख़ूबसूरती ऐं रोड रस्ता तमामु बहितरीनु ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त हे बस ॾिसो जेकी थर जी ख़ूबसूरत बस आहे जेकी मुंहिंजे साम्हूं गुज़री त मां चयो दोस्तनि खे इहो बस बि ज़रूरु ॾेखारियां ऐं हीअ जेकी झील ॾिसो था तला ॾिसो था लूण जी तला आहे ऐं तव्हांजे साम्हूं आहे हीअ माशाल्लाह ख़ूबसूरत गऊं थरी गऊं दोस्तों असां हाणे कारूंजर पहुची विया आहियूं वाह हे ॾिसो था माशाल्लाह तमामु बहितरीनु नज़ारा ऐं भोडेसर जी मस्जिद पासे राइट साइड ते हा जेकी उहा असां माना छॾे आया आहियूं हाणे पहाड़ी जे परियों बस नंगर आहे हा हे ज़ूम करे थोरो तव्हांखे ॾेखारियां हे ॾिसो था माशाल्लाह वाह ज़िंदाबाद ज़िंदाबाद साईं हाणे पहुची विया आहियूं इंशाल्लाह जीअं पहुचूं वरी लहंदासीं उहो बि तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं हे सॼो कारूंजर जे पहाड़ ते माशाल्लाह त जी दोस्तो असां अलहमदुलिल्लाह जेको आहे न पहुची विया आहियूं नंगर पार्कर ख़ैर सां सो नंगर पार्कर जी तमामु बहितरीनु ख़ूबसूरती ॾिसी करे ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं तव्हां बि ॾिसंदव इंशाल्लाह ॾाढा ख़ुशि थींदव हे असांजी गाॾी ऐं असां जिते स्टे कयूं पिया हे आहे गेस्ट हाउस तव्हां ॿुधो बि हूंदो नाले वारो गेस्ट हाउस आहे तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको आहे इन्हनि असांखे थर डीप गेस्ट हाउस नंगर पार्कर थर डीप जे नाले सां ऐं तमामु बहितरीनु हे जेको आहे फैसिलिटीज़ आहिनि गेस्ट हाउस में AC वग़ैरह ऐं ॿियो सभु कुझु माना जेकी माना इंसान ज़ात लाइ जेकी घुर्बल शयूं आहिनि उहे सभु शयूं आहिनि ऐं हे जेकी पहाड़ी तव्हांखे नज़र अचे पई इहा आहे नंगर जी पहाड़ी तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां मां पोइ इहे पहाड़ जेके आहिनि नंगर पार्कर जा अथव ऐं शाम जो विज़िट बि कंदासीं इंशाल्लाह तव्हां बि असां गॾु रहिजो नंगर जी ख़ूबसूरती ऐं अॼु जो जेको व्लॉग हुयो शुरू कयोसीं ऐं वरी जेको ख़तमु कयोसीं उहो बि हाणे ज़ाहिर हिते ई ख़तमु कंदासीं छो जो हिकु त इंटरनेट जो मसइलो ऐं ॿियो त वरी दोस्तो थोरो इंटरनेट जो इशू आहे माना हिते हिन वटि वाईफाई आहे पर हे ॾिसो था माशाल्लाह ख़ूबसूरती
एसी वग़ैरह भी हले थी। असां हिते गेस्ट हाउस में मौजूदु आहियूं। हे आहे गेस्ट हाउस। हाणे ॿाहिरि बि हलंदासीं, दोस्त सुता पिया आहिनि उहे उथंदा। निम जा ख़ूबसूरत वण बि हिते मौजूदु आहिनि। ॿाहिरि हलंदासीं, दोस्त उथंदा निंड मां त पोइ वरी ॿाहिरि बि हलंदासीं। बहरहाल तव्हांखे अंदरियां मां गेस्ट हाउस जो कुझु विज़िट करायां थो। हे दोस्तो ॾिसो था माशाल्लाह बैठक जी जाइ ऐं जिते असां दोस्त वेठा आहियूं कचहरी वचहरी करण लाइ। माना पहिरें वेठा हुआसीं, हाणे को निंड त को कीअं। हे पुराणे ज़माने वारी हिकिड़ी टीवी ऐं हे VCR वग़ैरह सॼो सेटअप ऐं बैठक बि आहे। ॾिसो था माशाल्लाह ऐं AC हले पई, हिन में बि हले पई। हे बैठक जी जाइ आहे ऐं जेके सवली सिंधीअ में चऊं सुम्हण जी जाइ वरी हेॾे आहे पासे में। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, छो जो जेको बि दोस्त नंगर पार्कर अचे त हीअ यार थर्ड डीप वारनि जो तमामु हिकिड़ो बहितरीनु सेटअप आहे माशाल्लाह। ऐं हे ॿाहिरियां मंज़र हेॾां वरी थर्ड डीप। अब छा हाल आहे सुहेल साहब हेॾां थियो थर्ड डीप जेको गेस्ट हाउस तव्हां कीअं लॻो यार? मूंखे यार ज़बरदस्त बहितरीन हा न। मां त के वॾी में वॾी इन ॻाल्हि ते हैरान आहियां जो हिन थर जे इलाइक़े में बिजली 24 कलाक हले थी ते शायदि 2 कलाक वञे थी। बिल्कुलु। उनखां अलावा वाईफाई, फुल AC, एयर कंडीशनर्स, गेस्ट हाउस और हितां जो माहौल जेको आहे ऐं साम्हूं ब्यूटीफुल असांजा कारूंजर जा नज़ारा आहिनि, पहाड़ जबलनि जा। वाह वाह। त इन खां वधीक ॿियो कहिड़ी ख़ूबसूरती हुजे? ईअं सम्झ जन्नत आहे। माशाल्लाह माशाल्लाह तमामु ख़ुशनसीब आहियूं सिंध वारा, असांखे अहिड़ी ख़ूबसूरती मिली आहे। माना मिली ऐं उन ख़ूबसूरती खां वधीक वरी जेके हे गेस्ट हाउस ठाहियो आहे यार, थर्ड डीप वारनि ठाहियो। माना हाय हाय बाक़ाइदा माना ईंट थी वियो आहे न बेड़े नमूने जे पुराणे ज़माने में न ठहियल हूंदी टाइप। और अंदरों तव्हांखे ईअं लॻंदो त को हाई लेवल जो होटल बि न पुॼे सर। थैंक यू सुहेल साहब, थैंक यू सो मच। सुहेल असांजो प्यारो भाउ सां गॾु हुया ऐं तव्हांखे कुझु ॿाहिरियां मंज़र बि ॾेखारियां। हे जेके आहिनि कुझु जेके गेस्ट हाउस जा मंज़र ऐं ॿाहिरियां तव्हांखे ईअं नज़र ईंदो, पर अंदरियां जेको माशाल्लाह वाह वाह। ऐं हे ॾिसो था माशाल्लाह। सो उमेद कयां थो तव्हांखे अॼु जो व्लॉग जेको आहे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि अचे त सलाम सिंध यूट्यूब चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब करे छॾियो। हाणे अॼु जेको आहे मां हिन व्लॉग खे हिते एंड कयां थो। उनखां पोइ वरी जेको आहे पाण हलंदासीं थोरी देरि में विज़िट करणु कारूंजर जा जबल, नंगर जा जेके ख़ूबसूरत पहाड़ आहिनि उहे बि तव्हांखे ज़रूरु विज़िट कराईंदुमि। त पंहिंजे दोस्त तारिक गुलज़ार खे इजाज़त, जिते बि हुजो ख़ुशि हुजो। अल्लाह हाफ़िज़।